दिल हूंदे ॻाल्हि खे सम्झनि नथा, अखियूं हूंदे बि हक़ ॻाल्हि खे ॾिसनि नथा, कननि हुजण जे बावजूद बि हक़ ॻाल्हि खे ॿुधे करे हक़ ॾे नथा अचनि। उलाइका कल अनआम बल हुम अज़ल, इहे ढोरनि वांगुरु आहिनि, बल्कि ढोरनि खां बि बदतर आहिनि। जो ढोर जानवर जंहिं मक़सद जे लाइ पैदा कया विया इंसान जी ख़िदमत जे लाइ, त हू इंसान जी ख़िदमत कनि पिया खीर जी शक्ल में, गोश्त जी शक्ल में। जेके वैट सुवारी वग़ैरह जा आहिनि त हू सुवारी जी शक्ल में इंसान जी ख़िदमत कनि पिया, पंहिंजे मक़सद ते हू क़ाइमु आहिनि। पर हीउ इंसान पंहिंजे मक़सद खां हटी पियो आहे, तंहिंजे करे हीउ जानवरनि खां बि बदतर थी पियो आहे। अॼु आयत करदा आयत मुबारक में अल्लाह ताला फरमाए थो त सभई जेके आहिनि उहे ढोरनि वांगुरु बि न आहिनि, सभई नाफ़रमान बि न आहिनि, सभई काफ़िर बि न आहिनि। वमिनहुम मन ख़लक़ना उम्मतुन यहदून बिल हक़, इन्हनि मां कुझु अहिड़ा आहिनि जिन खे असां पैदा कयो आहे, अहिड़ी जमात खे जेके हक़ जे राह खे लहनि था, हक़ जे रस्ते ते अचनि था, ईमान ऐं इस्लाम ॾे अचनि था। वह बि यादिलून, ऐं उन ई दीन हक़ जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे अदल इंसाफ़ कनि था हर हिक जे मामलात खे, जेको आहे ऐं हर हिक जे तालुकात खे, माशी मुआशरती हर हिकु तक़ाज़ा खे दीन जे कानून जे तहत अदल ऐं इंसाफ़ सां सर अंजाम ॾियनि था। वल्लज़ीन कज़्ज़बू बि आयातिना सनस्तद्रिजुहुम मिन हैसु ला यअलमून, ऐं जेके बाना असांजी आयतुनि खे कूड़ो भाइनि था, उन्हनि जी तकज़ीब कनि था। सनस्तद्रिजुहुम मिन हैसु ला यअलमून, त उन्हनि खे असां आहिस्ते आहिस्ते जहन्नम ॾे धकेलींदा वेंदा आहियूं, इन हिसे सां उन्हनि खे ख़बर ई कान पवंदी आहे। त बानो जॾहिं सरकश थिए थो, रब जो नाफ़रमान थिए थो, त पहिरीं फ़ुर्सत में अल्लाह ताला जी तरफ़ों थोरी बाने खे पकड़ ईंदी आहे, इशारा ईंदा आहिनि त मन ई बानो सुधरी पए। पर जेकॾहिं बानो सुधरे नथो त इम्तिहान वरी ॿिए तरीक़े जो शुरू थींदो आहे, जो अल्लाह ताला उन बाने खे मथां इनामात जी बारिश कंदो आहे। अल्लाह ताला दुनिया जो साज़ सामान, माल मता, उहिदो, इक़्तिदार ऐं उनजी अयाशी ऐं ख़रमस्ती जे असबाब खे अल्लाह ताला मुहैया कंदो वेंदो आहे, ऐं उनजे लाइ सरकशी वारो राहूं खुलंदियूं वेंदियूं आहिनि। कॾहिं पकड़ कान थी थिए, कॾहिं धकड़ कान बि थिए, त माण्हू सफ़ा ख़रमस्ती पवंदो आहे। जॾहिं हू हद खां लॻी वेंदो आहे त आख़िर में वञी अल्लाह ताला पकड़ कंदो आहे। त उनजी पहिरीं सोच इहा थी वेंदी आहे त भई मूंखे को अज़ाब करण वारो आहे कोन, मूंखे को मूं ते को पकड़ करण वारो आहे कोन। जॾहिं हू बिल्कुलु मग़रूर थी पवंदो आहे त अल्लाह जी पकड़ ईंदी आहे, पकड़ ईंदी आहे त पोइ बानो जकड़ियो पियो आहे। त इस्तिद्राज जी माना आहे त आहिस्ते आहिस्ते अल्लाह जी नाफ़रमानी ॾे लाहिनि, त अल्लाह ताला जी तरफ़ों बाने खे जो डर मिलंदी आहे त हाणे नाफ़रमानी करे पियो पकड़ न पई थिए, नाफ़रमानी करे पियो पकड़ न पियो थिए, त ईअं आहिस्ते आहिस्ते उनजो दिमाग़ अञा बि ख़राबु थी पवंदो आहे, ऐं गुरूर वॾे बि थींदो आहे। मोमिन मुस्लमाननि में बि जॾहिं बानो नाफ़रमानी में ईंदो आहे त अल्लाह ताला उनखे डर ॾींदो आहे, ऐं काफ़रनि खे बि डर हूंदी आहे, ज़ुल्म कनि पिया, ज़्यादतियूं कनि पिया, जबर कनि पिया, मुस्लमान जे मथां बमबारियो कनि पिया, कई माण्हू लाखनि जी तइदाद में माण्हुनि खे माराइनि पिया, पर पोइ बि माली एतबार सां अल्लाह ताला उनखे फरावानी ॾेई छॾी आहे, का पकड़ धकड़ न पई थिए, को अज़ाब रिकाब न पियो अचे। ऐं इहा ई शइ बाने खे उन ई सरकशी वारे रस्ते ते अॻिते वधाईंदी आहे, अञा बि अॻिते वधाईंदी आहे। पोइ जॾहिं हद खां बानो लॻी वेंदो आहे त पोइ अल्लाह ताला जी पकड़ थींदी आहे, उनजो बयानु आहे। फरमाया वल्लज़ीन कज़्ज़बू बि आयातिना, ऐं उहे शख़्स जेके असांजी आयतुनि जी तकज़ीब कनि था, सनस्तद्रिजुहुम मिन हैसु ला यअलमून, त उनखे असां आहिस्ते आहिस्ते लाहींदा वेंदा आहियूं सरकशी ॾे, इन एतबार सां जो उनखे ख़बर ई कान पवंदी आहे। व उमली लहुम, ऐं उनखे डर ॾींदा आहियूं, इन कैदी मतीन, बेशक मुंहिंजी पकड़ तमामु सख़्तु आहे। हा फ़िलहालु डर आहे, बानो हले पियो, जॾहिं अल्लाह ताला जी पकड़ थी थिए त पकड़ तमामु सख़्तु आहे। पोइ बाज़ ॿारनि खे पकड़ दुनिया में ई थी पवंदी आहे, अल्लाह ताला उनखे निशान इबरत बणाईंदो आहे। बाज़ खे दुनिया में पकड़ त कान थींदी आहे, दुनिया में हू आइशो तलब वारी ज़िंदगी गुज़ारे वियो, कुफ़ुर शिरक वारी ज़िंदगी गुज़ारे वियो, नाफ़रमानी वारी सरकशी वारी ज़िंदगी गुज़ारे वियो, ज़ुल्म ज़्यादतियूं करे पियो, पर मरण खां बाद में आख़िरत वारी जेका मंज़िल आहे उहा तमामु मुश्किल तर आहे। अल्लाह तबारक व तआला आख़िरत जी मनाज़िल खे आसान फ़रमाए, सरकशी खां, बेदीनी खां, नाफ़रमानी खां महफ़ूज़ रखे। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक।